अल्लाह जे नाले भली शइ ॾियो ऐं ख़ुशीअ सां ॾियो, ख़ुशीअ सां। ईअं न त हथनि मां मञे पई हाणे अल्लाह हमरा बेमानी कई थी, कुतो सट ते डगड़ी खणी घणेई पोयां लॻो त कुते खे गिटे थो पुॼे, पहुतुसि कोन पग रुगी चई वॾनि जी नियत थी, हाणे खयूं त हूअं ई पियो वञे त कुते बि ॻाल्हायो, पोइ हिते मूं करे चई पिड़े जे नाले ॿी डगड़ी ॾिजाई, मूं पंहिंजी मुड़सी कई आहे। कुता बि कॾहिं कॾहिं ॻाल्हाईंदा अथव। हिकिड़े बुज़ुर्ग कुते खे चयो त तो में हिकिड़ी खूबी आहे, बाक़ी टे ख़राबियूं अथई। चए खूबी कहिड़ी आहे? चए रुगो वफ़ादार आहे, बस इहा खूबी अथई। चए भला ख़राबियूं? चए टे तो में ख़राबियूं आहिनि, टे कहिड़ियूं? हिकु त भित ते पेशाब थो करे, हिकु ॿियो राति जो ॾाढो भौंकींदो, टियों ग़रीबनि ते फ़क़ीर ते भौंकींदो। छो? त उन कुते जो बुज़ुर्ग जे तो में साड़ न हुजे त इहे टई मुंहिंजूं खूबियूं अथई। चए कीअं भला? चए भित ते इन जे करे पेशाब कंदो आहे त ज़मीन पाक आहे, मथां को मोमिन निमाज़ न पढ़े। कुतो थो चए, कुतो। अच्छा, चए भला राति जो छो ॾाढो भौंकंदो आहे, ख़ासि करे पोई राति? चए इन जे करे त मथां को गाफ़िल उथी तहजुद निमाज़ पढ़े। अच्छा, चए भला फ़क़ीरनि ते छो भौंकंदो आहे, तुंहिंजे करे लठ खयूं था वतन? चए फ़क़ीरनि ते मूंखे अहिड़ी कावड़ थी अचे, इहे अलाह खे छॾे ॿियनि खां छो था घुरनि? कुतो थो चए, कुतो। चए बड़ा मालिक जेको जंहिंजे घर मां रहां थो, कुतो मूंखे पैदा बि न कयो अथई, रुगो टुकुर ॾींदो आहे त बि मूंखे धक हणंदो आहे, उनजा पुट मूंखे चंबा हणंदा आहिनि, लतूं हणंदा आहिनि, मां पेरनि खे मां चुमियूं ॾींदो आहियां, त बि मां मालिक जो दर न छॾियो, हे रब खे छॾे ॿियनि खां था पिननि। कुतो थो चए मूंखे अहिड़ी ख़बर थी अचे लठ न अचे त न फ़क़ीर खे पिनीअ में चंको हणां। मिठाई थो चए, मिठाई थो चए, पिनिया दर न पिनो, मतां पिनंदे पूरी न पवई, पर उहो दर पिन जेको ॾेई न पचाराई। मिठाई छा थो चए? लतीफ़ थो चए छॾे दर दाता जो तूं सुतन सॾ करी। सुतन सम्झो था जा मीर साहब खां तर्जुमो करायां। सुतन भिटाई थो चए जेके सुता पिया आहिनि न उन्हनि जूं निंडूं न फिटा, हुनखे सॾ। हाणे मुंहिंजा महिमान आया भिटाईअ ते, चयो हलो त दुआ करो, मूं चयो हलो। वियासीं त हिकिड़ी कुराड़ी अॻे झोल झलियूं बीठी, भिटाई पुट ॾे। मूंसां हिकिड़ो पोड़ो गॾो, उन चयो लतीफ़ ॾंद ॾे। माईअ खे पुट कोन, पोड़े खे ॾंद। त माई कावड़जी पई, मोला लतीफ़ ॾंद ठाहे थो छा? ॾंद नथो ठाहे, बाक़ी छोरनि जी फैक्ट्री आई अथई।